माज़ूर पीरसन मोहम्मद उस्मान सेड़ो साहब जा ॻाल्हियूं ॿुधा हुनखे असां साइकिल बि हुनजो हवाले कयोसीं बक़ाया जेके 8,000 रुपया असांखे बचिया उहे 8,000 रुपया हुनजे हवाले कयोसीं असां वटि हिन वक़्तु प्रेस क्लब भां जो सदर ज़ुल्फ़कार मेंगल बि गॾु आहे ऐं उहो शख़्स असां सां मौजूदु आहे जेको मुंहिंजे ऑफ़िस ते आयो मूंखे हिन बाबति आगाही ॾिनो त असां वटि हिकिड़ो माइट आहे असांजो ग़रीब मिसकीन आहे उनखे साइकिल कान्हे मौलवी साहब आहे उहो बि असां सां गॾु आहे उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं पहिरीं असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ज़ुल्फ़कार मेंगल साहब अहिड़ा माण्हू बि दुनिया में आहिनि जेके पंहिंजो नालो बि कोन था ॿुधाइनि पंहिंजो व्हाट्सअप नंबर बि कोन था ॾियनि असांखे पंहिंजो जेको सो हिन माज़ूर जे लाइ असां पोस्ट रखीसीं हुन लाइ 20,000 रुपया मोकिलिया 12,000 जो साइकिल वरितासीं 8,000 रुपया तव्हां बि हिन जेको सो सवाब जे कम में शामिलु आहियो तव्हां हिन बारे में छा चवंदो? बहितरीनु अमल आहे आदम मेंगल तव्हां हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो ही सवाब जो कमु आहे पर असांखे ही जेके कम गवर्नमेंट खे करणु खपे आहे इन्हनि ग़रीबनि जे लाइ जेके फंड्स हुजनि आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा जेके कई अहिड़ा फंड्स आहिनि जेके इन्हनि माज़ूरनि जे लाइ इन्हनि मिसकिननि जे लाइ जेके 2 वक़्त या 3 वक़्त मानी जे लाइ परेशान आहिनि बहरहाल अहिड़ा इंसान आहिनि जंहिं सऊदी में जेको पंहिंजो नालो बि ज़ाहिर नथो करे ऐं पंहिंजो जेको कास्ट बि ज़ाहिर नथो करे उन मिसकिन जे लाइ मोकिलिया आहिनि अहिड़नि इंसाननि जे करे त ही जहान हले पियो असां गुनाहगार जेके बि आहिनि अरबपति आहिनि असां वटि हिते शहर में भानसीदाबाद शहर जो हिकिड़ो मिसाल आहे बहरहाल मां ॿियनि खे बि मदद कंदुसि त ख़ुदा करणी जेकॾहिं तव्हां अहिड़नि ग़रीबनि जो तव्हां मदद कयो जंहिंमें तव्हांजो भलाई थींदो रब पाक खे जेकॾहिं तव्हांखे राज़ी करिणो आहे त अहिड़नि मिसकीननि ग़रीबनि इंसानियत ते जेको कमु करे इन्हनि खे राज़ी कयो इन्हनि जी जेका आहे मदद कयो। साईं तव्हां छा था चओ? जी अल्हम्दुलिल्लाह बादम असां तमामु उन्हनि जे लाइ दिली तरह सां दुआ गुआयूं जीअं असांजे अज़ीज़ मोहम्मद उस्मान सेड़ो साहब जी मदद कई उनजी अपील आवाज़ु ॿुधो ऐं उन्हनि जी दिलि में इहो ख़्यालु अची वियो त मां ग़रीब जी मदद कयां तमामु बहितरीनु हिकिड़ो सुठो अमल आहे ऐं मां पाण चाचे वारा सभु उन जे लाइ दुआ गुआयूं उनजे बचनि जे लाइ दुआ गुआयूं। जी दोस्तों अवां माज़ूर पीरसन जेको आहे सो मोहम्मद उस्मान सेड़ो साहब जा ॻाल्हियूं ॿुधा हुनजो चवणु आहे त मां ग़रीब मिसकीन आहियां कुझु साल अॻु में मुंहिंजो जेको हिकिड़ो पुटु हो जेको कराची मां गुम थी वियो आहे जंहिंखे काफ़ी साल गुज़री विया आहिनि उनखे जेको सो ॾाढी ॻोल्हा करण बावजूदि असांखे मिली न सघियो अंदरि ई अंदरि जेको सो दिलि में हू चए थो त मां सड़ा पियो थो ऐं जेको सो मां पीरसन आहियां मूं बेवारो मददगार बणण लाइ मूं वटि कुझु बि कोन्हे उन करे जेको सो अॼु जेको साइकिल जेका जेको सो डोनेट कई आहे जेका अलाह वारो इंसानु जेको नेक इंसानु सऊदी अरब जिद्द मां पंहिंजो नालो बि ज़ाहिर न आहे कयो उन लाइ दुआगू आहे असां सां गॾु मौलवी साहब बि हुयो असां सां प्रेस क्लब भान जो सदर ज़ुल्फ़कार मेंगल बि हुयो उन बि पंहिंजा तासुरात ॾिना हुनजो चवणु आहे त भानसिदाबाद में काफ़ी जेका आहे सरहंदी वारा आहिनि जेकॾहिं अहिड़नि पोस्टूं जेके उनजे नज़रनि मां गुज़रनि त ख़ुदा उन्हनि ग़रीब मिसकिननि जो माली मदद करे पंहिंजे लाइ जन्नत हिन जहान में जन्नत बणाइनि। महिरबानी।